जीअं त हीअ ईद जो गानो मां रईस आबिदुल्ला शारी खे डेडिकेट कयां थो। ओ ईद नमाज़ त पढ़ियमि अदा ईद मिला कंहिंसां, नाहे हिते को सजण मुंहिंजो कंहिंखे गले सां मिलां, इहो पियो सोचां। ईद नमाज़ त पढ़ियमि अदा ईद मिला कंहिंसां, नाहे हिते को सजण मुंहिंजो कंहिंखे गले सां मिलां, इहो पियो सोचां रे यारो, इहो पियो सोचां। ॾींहं वॾे ते जानी पंहिंजे लाइ वेठो रुॻो रोआं, नाहे हिते को सजण मुंहिंजो कंहिंखे गले